इस्लाम में नरमी आहे लेकिन सज़ा भी आहे, मार भी आहे। इस्लाम में इहो हुकुम आहे जॾहिं को शख़्स शराब पीए तो उनखे हिकिड़ी रिवायत में 40, हिकिड़ी रिवायत में 80 चाबुक हणिया वेंदा। इहा छा आहे? मार आहे, सज़ा आहे। को शख़्स ज़िना करे तो जेकॾहिं कुंवारो आहे त उनखे 100 कोड़ा हया वेंदा, शादीशुदा आहे त उनखे पत्थर हया वेंदा, रजम कयो वेंदो। छा आहे इहा? मार आहे, सज़ा आहे। हदीस पाक में सोने नबी से फरमायो जॾहिं तव्हांजो ॿार 7 सालनि जो थिए उनखे नमाज़ जो हुकुम ॾियो, ऐं जॾहिं 10 सालनि जो थिए नमाज़ नथो पढ़े त उनजे मथां लाठी चार्ज कयो। इहा छा आहे? मार न आहे। शरीयत चए थी जॾहिं को शख़्स चोरी करे त उनजो हथ कटियो। इहा छा आहे? सज़ा न आहे, मार न आहे। इस्लाम में नरमी भी आहे, इस्लाम में गर्मी भी आहे। हर शइ खे, हर नुक़्ते खे ॾिसणो पवंदो आहे।